सिंध सभा की मुसलसल जदोजहद ऐं सिंध वासियुनि के साथ सां सिंध सभा मरकज़ी सदर इनाम सिंधी जी मोरो 20 मई वारनि ॿिन्ही केसनि में ज़मानत मंज़ूर थियण बाद अॼु नौशरो फिरोज़ जेल मां आज़ादु कयो वियो। इनाम सिंधी गुज़िरियल 8 महीननि खां नौशरो फिरोज़ जेल में खोली अंदरि अकेलो क़ैद करे बंदि कयो वियो। रियासती इदारनि जे ज़ोर ते खेसि मुलाक़ात बि मुकमल बंदि कई हुई। इनाम सिंधी खे 20 मई 2025 मोरो केस में सकरण वेझो गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखां बाद मुसलसल 4 जुड़तू केस दाख़िल कया विया। अॼु सिंध सभा जे साथियुनि ऐं कारकुननि तरफ़ां इनाम सिंधी जी ज़मानत मंज़ूर थियण बाद नौशरो फिरोज़ जेल ॿाहिरां आज़ादी ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। हिन वक़्तु नौशरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट जेल जी गेट ते आहियां ऐं मुंहिंजे इहो चवंदुमि त ही जेल ऐं थाणा इहे असांखे कोन था चुकाए सघनि, छो त मूंखे मुंहिंजे किताबनि ऐं मुंहिंजे रहबर ॿुधायो आहे त बंदूकुनि सां क़ौमूं न आहिनि झुकंदियूं। ही तकलीफ़ूं, ही अज़ाब, हिननि जी मूंखे ख़बर आहे। इहो ॼाणी वाणी मूं चूंडियो आहे, छो त जेका आशिक़ हूंदा आहिनि उहे लतीफ़ जो उन बेद ततीअ थधी का असांखे इहा ॻणती कोन्हे त हिन जेल खां पोइ अॻी विख ते हू मूंखे वरी गिरफ़्तार कनि, अॻी विख ते हू मूंखे खंभे वञनि। असीं पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे वतन वासियुनि जे लाइ हिकु दफ़ो न 1000 भेरा ही सख़्तियूं ऐं जेनियूं वतन सॾु कयो त जमाला ॻाईंदा, उन जे लाइ सूलिन ते बि चढ़ंदासीं। तुझो देश मुझो देश सिंधु देश सिंधु देश। आख़िरी 2 अखर ॻोठ लिगारी बिजराणी जो केस ईअं आहे जीअं फ़लस्तीन सां इसराइल कयो आहे, पर अफ़सोस उन्हनि सां ईअं ई थींदो। हिकिड़ो ॻोठ जंहिंखे 5-6 महीना मुहासिरो, जंहिंमें ख़ुदकुशियूं थियूं, उन मुहासिरे जे करे, बुख बदहालीअ जे करे, उनमें 10-15 माण्हू वक़्त सिर अस्पताल न पहुचण जे करे मौतियूं थियूं। हिन वक़्त बि 40, 39, 38 कैदी बेगुनाह 8 महीननि खां ऐं ही कोरटूं, हे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असां ख़ारिजीन खे मारियूं था ऐं असां इंसाफ़ पसंद हूं, असीं मोमिन हूं, इस्लाम आहे। उन्हनि खे 8 महीननि में कोर्ट सॾु न कयो आहे। असीं, मां थो चवां त ही कोरटूं या ही जेल कानून जे अंडर में न, धाड़ेलनि जे हथ में आहिनि। असीं कैदी न हुयासीं, असां मुगवी हुयासीं, न मुलाक़ातूं आहिनि। पूरा 8 महीना अकेलो वाड़ियल, मुलाक़ात मुंहिंजी बंदि। कहिड़े क़िस्म असीं ॾोहारी आहियूं, केस हलायो, फांसियुनि ते चाढ़ियो। बाक़ी वतन सिंध जे लाइ आउं जे पोइते हटंदुसि न त मूंखे पोयां बि किरोड़े बिछा आहिनि। आउं को आख़िरी सिपाही न आहियां, आउं पाण खे पहिरियों सम्झां थो। 7 किरोड़ पोयूं बिछा आहिनि। असां उन्हनि रणजीत सिंह जे बंदूकुनि खे झोकाईंदासीं। पंहिंजे वतन जो उहो मान जेको 712 खां अॻु हुयो, उहो वापसि आहे।